नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त जमायत इस्लाम सिंध अमीर मोहम्मद हुसैन मेहनती चयो त पाकिस्तान जी तरक़ी इस्लाम सां जुड़ियल है। क़ुरान ऐं सनत जे निज़ाम लागू करण खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। दीनी मदरसा इस्लाम जो क़िलो ऐं नज़रियाती सरहदनि जो मुहाफ़िज़ आहिनि। अंग्रेज़ साम्राज्य जो मुद्दो ख़ारिज निज़ाम ऐं करप्ट क़यादत निज़ाम जो तसलसल आहे, जंहिं खां निजारत हासिल करण खां बिना पाकिस्तान जी क़यादत जो यकीनी ख्वाब तइमीर नथो माणे सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन ऑडिटोरियम में आलमन सगुरनि जे हिकु मेड़ाके खे ख़िताब कंदे कयो है, जंहिंमें हिन समूरे सिंध जे कई आयल दीनी मदरसनि जा सफ़ीर ऐं अॻवान शिरकत कई। इन मौक़े ते जमायत इस्लामी सिंध जो नायब अमीर अब्दुल गफ़ार उमर, जमायत एहतियाद उलमा हाफ़िज़ नसीरुल्लाह चन्ना ऐं मुजाहिद चन्ना पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।